नाज़रीन हेडलाइन समारी थी तमाम अहम खबर शेयर कर रहे हैं। लाड़कानी वेझोपुर मुज़ाहमत दौरान हथियार बंदन हथा कतल थियल नौजवान वारो मामलो जंहिंमें वारसन पारां शेख ज़ैद मोड़ रोड ते लाश रखी धरणो है वियो। ट्रैफिक जाम थी वई, गाड़ियुनि जूं कतारूं लगी वयूं। गुज़िरियल राति देर सां हथियारबंद फ़ौरन मुज़म्मिल कल्होड़ो खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई। मुज़ाहमत ते हथियारबंदन नौजवान के गोलियूं हणी कतल करे फरार थी विया। वारसन पारां नौजवान के कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो पियो वञे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कर रहे हैं। लाड़काने वेझोपुर मुज़ाहमत दौरान हथियारबंदन हथां कतल थियल नौजवान वारो मामलो जंहिंमें वारसन पारां शेख ज़ैद मोड़ रोड ते लाश रखी धरणो हंयो आहे। ट्रैफिक जाम थी वई, गाड़ियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं आहिनि। गुज़िरियल राति देर सां हथियारबंद फ़ौरन मुज़म्मिल कल्होड़ो खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई। मुज़ाहमत ते हथियारबंद नौजवान खे गोलियूं हणी कतल करे फरार थी विया। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काने में आवाज़ न्यूज़ ब्यूरो चीफ रशीद समू खां। जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, फुर मज़ामत हथियारबंद 20 वरियनि जो नौजवान मुज़म्मिल कलोड़े जे कतल वारो जेको मामलो आहे, वारसन उनजो लाश रखी शेख ज़ैद मोड़ ते रोड ब्लॉक करे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो आहे। धरणे सबबि ट्रैफिक जाम थी वई आहे ऐं गाॾियुनि जूं जेके आहिनि कतारूं लॻी वयूं आहिनि ऐं वारसन जेको आहे बदअमनी ऐं जवाबदारनि जी जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई आहे पुलिस ख़िलाफ़। ऐं ही गुज़िरियल राति देर सां हथियारबंदनि फ़ौरन मुज़म्मिल कलोड़े खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई। मज़ामत ते खेसि हथियारबंदनि गोलियूं हणी हुनखे क़तल कयो ऐं हुनजे वारसनि जो चवणु आहे त वाक़े खे 12 कलाक खां वधीक वक़्तु गुज़री वियो आहे। पुलिस हिन वक़्त ताईं न जवाबदार हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे ऐं शहर में वधंदड़ बदअमनी सबबि शहरी घरनि में ऐं वापारी कारोबार हंधनि ते गैर महफ़ूज़ बणियल आहिनि ऐं जेको आहे पुलिस मुज़म्मिल कलोड़े जे कातिलनि खे गिरफ़्तार न पई करे, जंहिं करे असीं लाश रोड ते विच रोड ते रखी एहतजाज करे रहिया आहियूं ऐं वधीक उन वारसनि जो चवणु आहे त कतल में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में जेको एहतजाज जो दाइरो आहे उहो वसी कयो वेंदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।